अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु असां चैप्टर नंबर 5 सेल साइकिल जी स्टडी कंदासीं। सेल साइकिल में जेको असांजो पहिरियों क्वेश्चन आहे उहो आहे क्रोमोसोम्स। व्हाट इज़ क्रोमोसोम्स? क्रोमोसोम्स छा आहिनि उनजी असां थोरी स्टडी कंदासीं। क्रोमोसोम्स जर्मन एम्ब्रोलॉजिस्ट वाल्टर फ्लेमिंग 1882 ईस्वी में सलेमेंडर जी लार्वा मां हुन हिकु कलरफुल थ्रीड ॾिठा जेके हुन क्रोमोसोम जो नालो ॾिनो। यानी क्रोमोसोम कलरफुल लाइक अ थ्रीड आहिनि। इहे विज़िबल ड्यूरिंग द सेल डिवीजन। जॾहिं सेल जी डिवीजन थींदी आहे उन दौरान असांखे इहे माइक्रोस्कोप सां नज़र ईंदा आहिनि। प्रेजेंट यूकैरियोटिक सेल यानी क्रोमोसोम जेके यूकैरियोटिक सेल यानी मल्टी सेलुलर जेके बि असांजा एनिमल्स आहिनि उन्हनि में असांखे क्रोमोसोम मौजूदु हूंदो आहे। बाक़ी जेके बि असांजा प्रोकैरियोटिक जेके सेल आहिनि उन्हनि में असांजो क्रोमोसोम्स मौजूदु न हूंदो आहे। रेस्पॉन्सिबल ऑफ हेरिडिटी यानी ही जेके विरासत वारियूं जेके बि ख़ासियतूं आहिनि पेरेंट्स खां उहे ही रेस्पॉन्सिबल आहिनि। ही उहे विरासत वारियूं ख़ासियतूं खणी करे पंहिंजे डॉटर सेल में मुंतक़िल कंदा आहिनि। कंपोज्ड ऑफ बेसिक डीएनए यानी उहे जेके क्रोमोसोम्स आहिनि उहे बुनियादी डीएनए जा ठहियल हूंदा आहिनि। अकॉर्डिंग टू सेंटोमियर दे हैव डिफरेंट टाइप्स यानी सेंटोमियर जे हिसाब सां क्रोमोसोम खे मुख़्तलिफ़ टाइप्स में विरायो वियो आहे। यानी असांखे क्रोमोसोम्स जॾहिं असांजी सेल डिवीजन थींदी आहे उन दौरान असांखे लाइक अ थ्रीड ऐं रॉड वांगुरु असां नज़र ईंदा। क्रोमोसोम्स खे 2 आर्म्स हूंदियूं आहिनि ऐं जेको मिडिल ते असांजो सेंटोमियर हूंदो आहे हीअ असांजो हिकिड़ो क्रोमोसोम्स आहे। हीअ बि असांजो हिकिड़ो क्रोमोसोम्स आहे। क्रोमोसोम्स जे अंदरि असांजी क्रोमेटिन हूंदी आहे। उहा क्रोमेटिन जॾहिं असांखे कंडेंस थी करे क्रोमेटेड ठाहींदी आहे। यानी हीअ असांजी हिनखे असां चवंदासीं क्रोमेटिड। यानी हिन 1 क्रोमोसोम आहे, हिन में असांजी हिकिड़ी क्रोमेटिड आहे, हुन डुप्लीकेट ठाहियो आहे पंहिंजो, त इहो असांजो बि सिंगल क्रोमोसोम्स आहे। यानी असांजा हिन में 2 क्रोमेटेड थींदा। 2 क्रोमेटेड ते हीअ असांजो क्रोमोसोम जेको हूंदो 2 क्रोमेटेड ते मुश्तमिल हूंदो। टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स जो मुतालो कंदासीं। टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स में हुनजा 4 टाइप्स आहिनि। नंबर 1 आहे मेटासेंट्रिक क्रोमोसोम, नंबर 2 सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम, नंबर 3 एक्रोसेंट्रिक क्रोमोसोम, नंबर 4 टेलोसेंट्रिक क्रोमोसोम्स। ही जेको सिंगल क्रोमोसोम्स आहे इन जो स्ट्रक्चर आहे, इन में जेको मिडिल ते आहे उहो असांजो सेंट्रोमियर आहे। यानी सेंट्रोमियर जे हिसाब सां क्रोमोसोम्स खे 4 टाइप्स में डिवाइड कयो वियो आहे। सेंट्रोमियर खे असां प्राइमरी कंस्ट्रक्शन चवंदा आहियूं। त इन नीटोकोर काइनेटो लेयर हूंदो आहे जंहिंमें असांजो स्पंडल फाइबर हूंदो आहे। स्पंडल फाइबर हूंदो आहे। जॾहिं क्रोमोसोम जी डिवीजन थींदी आहे उन दौरान इहो असांजो स्पंडल फाइबर उनखे डिवीजन में हेल्प कंदो आहे। तंहिंजे करे असां हिनखे प्राइमरी कंस्ट्रक्शन चवंदा आहियूं। उनखां पोइ हिते हीअ जेको आहे त सेकेंडरी कंस्ट्रक्शन हूंदी आहे। यानी हीअ बि असांखे जीव घड़े जी डिवीजन दौरान असांखे डिवीजन करण में हेल्प ॾींदी आहे। ऐं हीअ असांजो टेलोमियर आहे। यानी ऐं सेल जा जेके बि अंदरि जेके बि प्रोसेस थींदो आहे, जेके बि असांजी डिवीजन थींदी आहे उनजी टेलोमियर जेको प्रोटेक्शन कंदो आहे ऐं विरासत लाइ ऐं आख़िरि में ॿुधाईंदो आहे त बाबा सेल जेको आहे उहो डिवीजन लाइ रेडी आहे। ऐं हीअ जेके असांजा 2 क्रोमेटेड्स आहिनि जेके असां सिस्टर क्रोमेटेड्स चवंदा आहियूं। यानी हीअ असांजी क्रोमेटिन अंदरि हूंदी आहे जंहिंजे अंदरि डीएनए हूंदी आहे। डीएनए असांजी रिप्लेक्शन करे ऐं जेकी असांजी डीएनए बि रिप्लेक्शन कंदी आहे ऐं प्लस में जेकी क्रोमेटिन आहे उहो ऐं पंहिंजो कंडेंसन थी करे क्रोमेटेड्स ठाहींदी आहे। तंहिंजे करे हिन जे क्रोमोसोम्स आहे इहे असांजा 2 डॉटर या सिस्टर क्रोमेटेड्स आहिनि।
हाणे जेकॾहिं सेंट्रोमियर जेकॾहिं मिडिल ते हूंदो ऐं उन्हनि जेके आर्म्स आहिनि उहे इक्वल हूंदियूं त अहिड़े क्रोमोज़ोम्स खे असां मेटासेंट्रिक क्रोमोज़ोम चवंदासीं। जेकॾहिं सेंट्रोमियर विच ते मिडिल ते हुजे ऐं जेके आर्म्स आहिनि उहे थोरियूं शार्ट हुजनि ऐं ॿ आर्म्स लॉन्ग हुजनि त अहिड़े खे असां क्रोमोज़ोम खे सब मेटासेंट्रिक क्रोमोज़ोम चवंदासीं। ऐं जेकॾहिं सेंट्रोमियर अपेक्स ते हुजे ऐं सफ़ा ऐं क्रोमेटिड्स बिल्कुलु भी शार्ट हुजनि ऐं 2 क्रोमेटिड्स लॉन्ग हुजनि अहिड़े क्रोमोज़ोम खे एक्रोसेंट्रिक क्रोमोज़ोम चवंदासीं। ऐं जेकॾहिं सेंट्रोमियर अपेक्स ते हुजे हाई टॉप ते हुजे ऐं 2 क्रोमेटिड्स लॉन्ग हुजनि अहिड़े क्रोमोज़ोम खे असां टेलोसेंट्रिक क्रोमोज़ोम चवंदासीं। ऐं हीउ जेको क़िस्म आहे क्रोमोज़ोम्स जो हीअ असांजो एनिमल्स में नज़र असांखे न ईंदो आहे। बाक़ी हीअ 3 जेके टाइप्स आहिनि हीअ असांजे एनिमल्स में डिवीजन दौरान असांखे माइक्रोस्कोप सां नज़र ईंदा आहिनि। चैप्टर नंबर 5 सेल साइकिल फॉर्मेटिंग ऑफ क्रोमोज़ोम्स यानी क्रोमोज़ोम जी बनावट। क्रोमोज़ोम्स असांखे राड वांगुरु नज़र ईंदा आहिनि जॾहिं असांजी सेल डिवीजन थींदी आहे यानी असांजो पहिरियों जेको हुनजो हीअ जेकी सेल डिवीजन थींदी आहे उहा समेटिक सेल हूंदा आहिनि उन्हनि में असांजी सेल डिवीजन थींदी यानी बॉडी सेल यानी समेटिक सेल। उन दौरान असांखे क्रोमोज़ोम्स असांखे एज़ अ रॉड वांगुरु नज़र ईंदा आहिनि। उनजा जेके फॉर्मेशन आहे उनजे सेंटर ते असांजो सेंट्रोमियर हूंदो आहे। सेंट्रोमियर जे मथां काइनेटोकोर लेयर हूंदो आहे जंहिंमें असांजी स्पंडल फाइबर प्रोटीन हूंदी आहे। यानी स्पंडल फाइबर जॾहिं बि असांजी सेल डिवीजन थींदी आहे उन दौरान असांखे स्पंडल फाइबर असांखे डिवीजन दौरान ऐं असांजी हेल्पर हूंदा आहिनि ऐं मदद कंदा आहिनि। उन खां पोइ असांजी सेकेंडरी कंस्ट्रक्शन आहे जंहिंमें असांजो न्यूक्लियोसोम कॉन्सिस्ट यानी न्यूक्लियोसोम ते उहा मुश्तमिल हूंदी आहे। ऐं मथों जेको आहे असांजो टेलोमियर आहे यानी जेको बि हिन क्रोमोज़ोम जे अंदरि जेकी बि रिप्लिकेशन जेकी बि असांजे इन में जेको बि प्रोसेस थींदो आहे उन्हनि जो टेलोमियर असांजी प्रोटेक्शन कंदो आहे। ऐं इन क्रोमोज़ोम जे इहे जेकी अंदरि असांजो क्रोमेटिन प्रोटीन हूंदी आहे उन क्रोमेटिन जे अंदरि असांजो DNA ऐं जीन्स हूंदा आहिनि यानी क्रोमेटिन कंडेंसी करे क्रोमेटेड ठाहींदी आहे यानी असांजी सिंगल क्रोमेटिड आहे। ऐं क्रोमेटिन जे अंदरि DNA जेकी हूंदी आहे उहा रिप्लिकेशन यानी उनजो DNA जो बि इज़ाफ़ो थींदो वेंदो। इन क्रोमोज़ोम जे अंदरि जेको असांजो DNA जेको हूंदो आहे उहो 40% हूंदो आहे ऐं हिस्टोन ऐं नॉन हिस्टोन जेकी प्रोटीन हूंदी आहे उहा बि इन क्रोमेटिन में हूंदी आहे उहा 60% हूंदी आहे। ऐं DNA जेको आहे उहो असांजो एसिड हूंदो आहे ऐं हिस्टोन ऐं नॉन हिस्टोन प्रोटीन जेकी हूंदी आहे उहो असांजो बेस हूंदो आहे। एसिड ऐं बेस पाण में मिली करे हिकिड़ो असांजो न्यूट्रल असांजो क्रोमोज़ोम्स ठाहींदा आहिनि।